दोस्तों अस्सलाम वालेकुम, हक मौजूद। उम्मीद है तो तई सब ठीक हूंदा। अॼु वीडियो है मना फ़क़त वीडियो करण लाइ लाभ कोन थो करियां, पर सच में लाभ करियां पियो। कणक जो लाभ वारो उहो हिन करे त ॿ ॾींहं खां पोइ सूरत हाल सही कोन्हे। चऊं था त जेतिरी महांगाई आहे त अन्न खाइण जो रखे सघूं। जीअं एकड़ खनि पंहिंजो आहे कणक कई हुअमि 4,500 रुपए माना 4,4200 रुपया मण कणक जे रेट हींअर मुक़ररु थियो आहे। त मूंखे अंदाज़ो आहे त 2-3 महीननि खां पोइ 7-8 थींदो। ग़रीब माण्हू ज़रई ज़मीनुनि जा हारी आहियूं, का फैक्ट्री वग़ैरह आहे कोन, न को ॿियो को पोरियो करण जी का मिल्कियत आहे त जितां पैसा हथ करे सघूं। इन करे सोचियुमि त जेको पाण खे महिनत करणु खपे ऐं पाण खे पोरियो थोरो घणो करणु खपे। 3 ॾींहंनि खां मुसलसिल लाभारो करियां पियो। मूंखे महसूसु थियो त कमु केतिरो ॾुखियो आहे। वो इन करे असांखे चवंदा पोरियत ख़ुदा जो दोस्त आहे। छा सची बि ईअं आहे? जेकॾहिं पोरियत ख़ुदा जो दोस्त आहे त पोइ अहिड़ी दोस्ती अन्न खाइण खां पोरियत वटि कोन्हे। सॼी ज़िंदगी बचनि सूदो कमु करे ज़मीन में, ऐं दोस्त बि उहो हुजे ख़ुदा जो जंहिं वटि अन्न पाण वटि खाइण खां न हुजे। ऐं जेके हुनजा दुश्मन उहे जहाज़नि पिजारनि विगो अलाए कहिड़ियुनि गाॾियुनि में वेठा घुमनि, हे अहिड़े क़िस्म जी केरु हुन सां यारी रखंदो? हिकु ॿियो इहो त असां वटि चयो वेंदो आहे त पैसो महिनत सां गॾु थींदो आहे, पोरिये सां गॾु थींदो आहे। त पोइ सची इहा त पोरियो मां सम्झां थो हिन खां वधीक बि जबरी पोरियो थी नथो सघे। ऐं मुसलसिल 3 ॾींहंनि खां वेठो लाभारो करियां, हे मुंहिंजे हथनि में लिफूं पइजी वियूं आहिनि, माना पोइ जेके छाला चवंदा आहिनि। पोइ मूंखे महसूसु थियो आहे त पोइ बि हिते जेका आम असां वटि मज़दूर लाभारो करे उन जी ॾियाड़ी 500 रुपया आहे। हथनि में जन माण्हुनि खे सुबुह खां वठी शाम ताईं कमु कंदे छाला पइजी वञनि, उन्हनि खे ॾियाड़ी मिले 500 रुपया। जेकॾहिं वाक़ई में पोरे करण सां पैसो गॾु थो थिए, महिनत सां पैसो गॾु थो थिए, त पोइ त हक़ीक़त इहा आहे त पिजारो गाॾियूं मूं वटि हुजनि हा, बंगला मूं वटि हुजनि हा न। पर सची ईअं न आहे। सची इहो आहे त पैसो ठगी, जबर, नाइंसाफ़ी, ज़ुल्म ॾाढ सां गॾु थो थिए। पैसो पोरियो महिनत सां गॾु कोन थो थिए, पोरिये सां गॾु कोन थो थिए। जेकॾहिं ईअं हुजे हा त पोइ मज़दूर ऐं हारी वटि सभु कुझु हुजे हा, मिल्कियत, गाॾियूं, बंगला, जहाज़, सभु कुझु। पर सच इहो आहे, इहो चई पोरियत मज़दूर ऐं खेत मज़दूर खे राज़ी कयो वेंदो आहे सिर्फ़ु त पैसो पोरिये सां गॾु थींदो आहे, महिनत सां गॾु थींदो आहे। ईअं हक़ीक़त में आहे कोन। सो सच में जेकॾहिं पैसो महिनत सां गॾु थींदो आहे ऐं पोरियत ख़ुदा जो दोस्त आहे, त पोइ कंहिं ॾाढे ख़ुदा खे चओ त माण्हू सां गॾिजी अचे लाभ कराए, त पोइ ख़बर पवंदव त दोस्ती कीअं थींदी आहे। हक़ मौजूद जी असन। सो वीडियो ते घणो टाइम लॻंदो, हवाउनि जी मौसम लॻी पिया, वरी को जुड़ मींहुं न थिए त वरी सफ़ा पिनाइण जो प्रोग्राम ठाहे हिकिड़ो फसल कोन थियो आहे त कणक ई न तबाही करे। महिरबानी तव्हांजी दिलवर।